लकी गुलाम शाह मां वाक़िया अॻु कंदासीं। लकी गुलाम शाह भरिसां ओताणी आवाज़ ते हिरकजी नौजवान अगवा थी वियो आहे। ॻोठ नापरगोट वासी नौजवान हसनैन अबड़ो अगवा थी वियो। वासन पारां नोटिस वठण जी घुर कई वई आहे। लकी गुलाम शाह मां इहा ख़बर आवाज़ शेयर कई पिया। ओताणी आवाज़ ते हिरकजी नौजवान अगवा थी वियो आहे। बिल्कुल नासी नवाखे ख़बर दे रहे हूँ। लकी गुलाम शाह वेझो औरताणे आवाज़ से हिरकजी नौजवान अगवा थी वियो आहे। ॻोठ नापरगोट वासी नौजवान हसनैन अबड़ो अगवा थी वियो आहे। वारसनि पारां नोटिस वठण जी घुर कई वई आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। लकी गुलाम शाह खां औरताणे आवाज़ ते हिरकजी नौजवान अगवा थी वियो आहे। ॻोठ नापरगोट वासी नौजवान हसनैन अबड़ो अगवा थी वियो आहे। वारसनि पारां नोटिस वठण जी घुर कई वई आहे। लकी गुलाम शाह मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। ओताणी आवाज़ ते हिरकजी नौजवान अगवा थी वियो। ॻोठ नापरगोट वासी नौजवान हसनैन अबड़ो अगवा थी वियो। वारसनि पारां नोटिस वठण जी घुर कई वई आहे।